बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम प्यारा दोस्तों, एक नई वीडियो सां गॾु अवांजे ख़िदमत में हाज़िर आहियूं। प्यारा दोस्तों, जीअं तव्हांखे ख़बर आहे, आपा शबीरा चन्ना जो ईद जे ॿिए ॾींहुं एक्सीडेंट थियो हो ऐं उन खां हिन वक़्त ताईं आपा शबीरा चन्ना मौत सां अखियुनि में मिलाए जंग करे रही आहे। खेसि टाउ हॉस्पिटल में दाख़िल करायो वियो आहे, जिते हूअ वेंटिलेटर ते हिन महिल बि पंहिंजी ज़िंदगी जा साह खणी रही आहे। आपा शबीरा चन्ना हिकु मिसाली औरत आहे। आपा शबीरा चन्ना उन टाइम ते आपा शबीरा जंहिं टाइम मीडिया में आई त उन वक़्तु असांजे औरतुनि जो घर खां ॿाहिरि निकिरण बि बुराई सम्झो वेंदो हो, पर उन वक़्तु बि आपा शबीरा चन्ना मर्दनि सां कुल्हे में ऐं नज़रुनि में मिलाईंदे पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदी रही। आपा शबीरा चन्ना जी हूअं त हर इंसान इज़त कंदो आहे, पर आपा शबीरा पाण बि इंतिहाई शफ़ीक़ ऐं रहमदिल औरत आहे। बज़ाहिर टीवीअ ते हीअ छेड़ींदड़ औरत असल में दिलि जी तमामु नरम ऐं नाज़ुक आहे। हिन कॾहिं ॿिए जे लाइ बुराई न सोची ऐं कॾहिं कंहिंखे इग्नोर न कयो। आपा शबीरा चन्ना नंढपण खां ई इस्लामिक ख़ानदान सां तालुक़ु रखंदड़ आहे ऐं खेसि 3 धीअर ऐं 2 पुट जो औलाद आहे। आपा शबीरा चन्ना हिकु मिसाली औरत हुअण सां गॾु गॾु हिकु बहितरीनु टीचर पिणु रही चुकी आहे। आपा शबीरा चन्ना हिन महिल पंहिंजी टीचिंग कैरियर खां रिटायर थी करे अदाकारीअ सां मनसूब हुई। अदाकारा शबीरा चन्ना जो ईद खां ॿिए ॾींहुं एक्सीडेंट थियो त खेसि काज़ीमत इस्पताल नियो वियो, जितां फस्ट एड ॾेई करे PMC नवाबशाह शिफ्ट कयो वियो। उन खां पोइ खेसि खे PMC हॉस्पिटल नवाबशाह खां कराची ॾांहुं मुंतक़िल करण जो फ़ैसिलो कयो वियो, जंहिंमें आपा शबीरा चन्ना जी धीअ नाइला चन्ना जो वॾो हथु हुयो। आपा शबीरा चन्ना कराची शिफ्ट थियण जे दौरान काफ़ी माण्हुनि अफ़वाहूं हलायूं त आपा शबीरा चन्ना इंतकाल करे वई आहे, पर आपा शबीरा चन्ना अॼु बि पंहिंजी ज़िंदगीअ जा आख़िरी ॾींहं हॉस्पिटल में वेंटिलेटर ते कटे रही आहे ऐं अव्हांजे दुआउनि जी तलबगार आहे। अव्हां सभिनी भाइरनि भेणनि खे अपील था कयूं त अव्हीं पाण बि आपा शबीरा चन्ना जे सिहत लाइ दुआ घुरो ऐं उन्हनि भाइरनि खे बि अपील था कयूं जेके जुमे नमाज़ या मस्जिद में नमाज़ अता कनि था। जेके मस्जिद में नमाज़ अता कनि था उन्हनि खे अपील आहे त उहे इज्तिमाही दुआऊं कराइनि ऐं ख़ासि करे उहे भाइर भेणूं जेके हिन वक़्तु मके ऐं मदीने में मौजूदु आहिनि, उहे बारगाह इलाही में पंहिंजे रब खां आपा शबीरा चन्ना जी सिहतयाबी जी दुआ कनि। प्यारा दोस्तो, दुआउनि में यादि कजो। अल्लाह हाफ़िज़।